नाज़रीन, सखर में हथियारबंदनि गोलियूं हणी चाचे ऐं भाइटे खे क़त्ल करे छॾियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेरहान टीवी जे रिपोर्टर इनायत भट्टी खां। जी इनायत, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, सखर जे सब्जी मंडी वेझो नामालूम हथियारबंदनि फायरिंग करे चाचो ऐं भाइटे खे क़त्ल करे छॾियो आहे। हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी वियल नौजवान सलीम खोसो ऐं सनालाए खोसो जा लाश 1 कलाक ताईं वाक़े वारे हंधि पियल रहिया। इतला बावजूद साइड एरिया थाणे जी पुलिस देर पहुती, जंहिं बाद लाश खणाए पोस्टमार्टम लाइ सखर सिविल अस्पताल मुंतकिल कया। जिते हथियारबंदनि हथां मारिजी वियल चाचे ऐं भाइटे जे वारसनि ऐं खोसा बिरादरी जे माण्हुनि वॾे तादाद में अस्पताल पहुची विया। जिन चयो त असांजी कंहिं सां बि दुश्मनी न आहे ऐं ॾोहारनि असांजे ॿिनि नौजवाननि खे क़त्ल करे ज़ुल्म कयो आहे। राब्तो करण ते पुलिस ॿुधायो त मारिजी वियल सनाउल्लाह ऐं सलीम खोसो सखर जे गोलीमार वेझो शाह फैसल कॉलोनी जा रवासी आहिनि, जेके पंहिंजे दुकान ते परचुनि जो दुकान ऐं सैलून ते वञी रहिया हुआ त नामालूम हथियारबंदनि खे फायरिंग करे क़त्ल करे छॾियो आहे ऐं क़त्लनि जी गिरफ़्तारीअ लाइ छापा जारी आहिनि। जी इनायत, तव्हांजी महिरबानी।